सिंधी अदबी संगत मरकज़ जे सॾ ते सिंधी अदबी संगत शाख नवाबशाह पारां बि वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध जे डंगी ऐं भंडार ॿेट ते कब्ज़े जे हवाले सां ऑर्डिनेंस जारी कयो, जंहिं जे ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत नवाबशाह प्रेस क्लब पारां मुज़ाहिरो कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जे ॿेटनि ते जेको गैर आइनी पार्लियामेंट ऐं सेनेट खे बाईपास करे जेको ऑर्डिनेंस जारी कयो वियो आहे उन नाजाइज़ ऑर्डिनेंस ऐं नाजाइज़ कब्ज़े जे ख़िलाफ़ ऐं उन साज़िश जे ख़िलाफ़ असां इहे एहतिजाज करे सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो कयो आहे। उन कब्ज़े जे ख़िलाफ़ असां सिंध जा कलमकार कलम घणी सरापा एहतिजाज आहियूं। असीं चाहियूं था त सिंध जे ॿेटनि तां सिंध जे वसीलनि तां नाजाइज़ कब्ज़ा ख़तमु कया वञनि ऐं असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं त हू वाज़े तौर ते पंहिंजे पार्लियामेंट मंझां कानून पास करे उन जे ख़िलाफ़ का मज़ाहिमत कनि। हिते सेनेट खे बाईपास कयो वञे थो, हिते सिंध जी पार्लियामेंट खे बाईपास कयो वञे थो। ताज़ो जेको आहे हिननि गैर आइनी जेको आहे सिंध जे ॿेटनि ते जेको कब्ज़ो कयो आहे असांखे इहो नामंज़ूर आहे। पोयां असांजे सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ पारां जेको सॼी सिंध में ही एहतिजाजी रैलियुनि जो प्रोग्राम जोड़ियो वियो आहे। असुल में अॼोको ही प्रोग्राम सिंध जे जेका ॿेट आहिनि उहे वफ़ाक़ जे हवाले करणु सिंध हुकूमत जी जेका हिकिड़ी बददियानती आहे, असां अहिड़े अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं पंहिंजनि ॿेटनि ते कब्ज़नि खे ख़तमु करण जी घुर कयूं था। ऐं हू चाहींदा आहिनि त असां रुॻो सरमायो कमायूं, पर असीं सिंध जा कलमकार इन साज़िश जे ख़िलाफ़ आहियूं ऐं असांजो इहो मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट खां त हू इन ॿेटनि ते जेका कब्ज़ो थिए पियो गैर कानूनी तौर इन जे ख़िलाफ़ तहरीक में अचे ऐं अहिड़े कंहिं क़दम खां सिंध खे बचाए। जी नाज़रीन, सिंध अदबी संगत मरकज़ जे सॾ ते नवाबशाह सिंध अदबी संगत शाख तरफ़ां बि जेको सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सदाती ऑर्डिनेंस जारी कयो आहे, उन जे ख़िलाफ़ हितां जा कलमकार, हितां जा शाइर, हितां जा अदीब सरापा एहतिजाज बढ़ियल आहे। हिन जो चवणु आहे त सिंध जे ॿेट हुजनि, सिंध जी ज़मीन हुजे, असां कंहिं बि सूरत में उन ते कब्ज़ो करे ॾींदासीं। हिन मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते इहो गैर कानूनी ऑर्डिनेंस वापसि कयो वञे, ॿी सूरत में सिंध अदबी संगत एहतिजाज जो दायरो वधाईंदी। कैमरामैन रफ़ाक़त आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।